असां के सियाणन जी जरूरत आ। चरिया वञी भल होॾे नचन। अब ॻाल्हि समझो, चरियन सां हे क़ुरान जो खिताब न आहे। हमरा चए पियो मुफ्ती साहब मांखे अलाए छा थी वियो आहे जो मां गुस्ल पइजी वेंदो आहे 20 दफ़ा दरिया में डुबी ॾींदो आहियां, पोइ बि चवंदो आहियां मुंहिंजो गुस्ल न लथो। निमाज़ कीअं पढ़ा? निमाज़ मां चयो तो ते निमाज़ फर्ज़ ई कोन्हे, चरियन ते निमाज़ आहे, न रोज़ो आहे, कुझु बि कोन्हे। सम्झे तूं घुमंदो वठी 20 दफ़ा पाणीअ में डुबी ॾे, चवे मुंहिंजो बदन आलो न थियो आहे, इहो सियाणो आहे? ॻाल्हि सम्झो त सही आहे। चरियन ते निमाज़ त कोन्हे। अच्छा हे क़ुरान चरियन जे लाइ थोरी आहे। लअल्लहुम याकिलू, हे अकलमंदन जो किताब आहे। दानश्वर खपन, असांखे समझदार खपन। हे कायनात सारी अकल ते कायम आहे। हे बिजलियों, ही लाउड, ही दुनिया, ही कायनात, ही सॼा कारखाना अकल जो कमाल आहे। चए थो असांखे अकल वारा खपन। हे क़ुरान अकल वारनि जो किताब। चरियो कढ लॻंदो त उनखे बि बचाव थींदो, जो न लॻो त परवाह कोन्हे, असांखे अकल वारा खपन।